4 मार्च 1967 जो वाक़ियो जेको आहे सो उहो सिंध जी शागिर्द सियासत जो अलामती ॾींहुं तौरु मल्हायो वेंदो आहे। सो उन तसलसल खे बरक़रार रखंदे असीं 1 मार्च खां 4 मार्च ताईं बुख हड़ताल 100 कलाकनि जी बुख हड़ताल जेको आहे अनाउंस कई आहे सिंध स्टूडेंट काउंसिल जे प्लेटफॉर्म तां, जेका शागिर्दनि जे बुनियादी मसइलनि सां वाबस्ता आहे, जंहिंमें शागिर्द यूनियन जी बहाली आहे ऐं इदारनि जे अंदरि शागिर्दनि जी जेका हरासगी आहे उन जे ख़ात्मे जी ॻाल्हि आहे, फेक डोमिसाइल्स ते जेके एडमिशन्स आहिनि उन जो ख़तमु करणु, हॉस्टल्स प्रोवाइड करणु, हर सतह जी मुफ़्त तालीम ॾियणु ऐं इन्हनि हक़नि खे जी डिमांड करण जे ॾोह में जेके शागिर्द खंबिया विया आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ पंहिंजो ई एहतजाज आहे। असांजा मुतालबा चिटा ऐं वाज़े आहिनि त शागिर्दनि खां जेके ॻरियूं फीसूं थियूं वरितियूं वञनि इन्हनि जी फौरी तौर ते तव्हां इनखे इन सिलसिले खे इन अमल खे इन कुदे अमल खे बंदि कयो। ऐं ॿियो इहो त शागिर्दनि लाइ प्रॉपर हॉस्टल्स न आहिनि इदारनि में, या जेके हॉस्टल्स आहिनि त उन्हनि ते इदारनि जो कब्ज़ो आहे, त शागिर्दनि खे ख़ुदारा उन्हनि जूं हॉस्टलूं वापसि मोटाए ॾियो। ॿियो इदारनि जे अंदरि पढ़ण जे लाइ साफ़ जेको आहे सो प्रॉपर किताबूं न आहिनि, प्रॉपर उन्हनि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ा लैब्स न आहिनि त जिते रिसर्च वर्क थी सघे। इन सां गॾोगॾु जेको आहे सो पीअण लाइ साफ़ पाणी न आहे। बुनियादी मसइलनि जी मञता लाइ असांजी कैंप बुख हड़ताल कैंप लॻल आहे, जंहिंमें फोर्सिस जी निकाली तालीमी इदारनि में ख़ुसूसन सिंध में जेके असांजी ऐं शागिर्दनि खे हॉस्टल जी फराहमी ऐं जेके बुनियादी मसइला आहिनि फीस जी माफ़ी ऐं हर सतह ते मुफ़्त तालीमी निज़ाम जे बुनियादी मसइलनि ते ही असां कैंप आई। सिंध स्टूडेंट काउंसिल ने जो है कराची और हैदराबाद के अंदर 100 घंटा भूख हड़ताल का ऐलान किया है और हमारे बेसिक मुतालबात हैं जो स्टूडेंट्स के हुकूक से वाबस्ता हैं कि जैसे शागिर्दों के हॉस्टल्स के मसले हैं, हॉस्टल फराम किए जाएँ। हॉस्टल्स के अंदर जो हमारे जो डिफरेंट फोर्सेस के एहलकार बैठे हुए हैं उनको निकाल के जहाँ उनकी डेजिग्नेटेड जगह है वहाँ पे उनका काम करें। और हमारी जो तालीम है, तालीमी निज़ाम को मुफ्त किया जाए। तालीम हर बंदे का हक़ है। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।